चंद मोहम्मद खान मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते राति जी उंदाहि में ज़िले इंतिज़ामिया चंद मोहम्मद खान जे दुकानदारनि ऐं मज़दूरनि खे लखे रुपयनि जो नुक़सानु ॾेई छॾियो। जॾहिं चंद मोहम्मद खान में गाॾे खां वठी दुकानदार हर रोज़ जे बुनियाद ते म्युनिसिपल खे टैक्स ॾींदी आहे। हिते मौजूदु आहे असिस्टेंट मुख़्तियार कार वग़ैरह हिते मौजूदु आहिनि। हितां ॾिसो परियां किरेन जेको थो हले पई। हिननि जो चवणु इहो आहे त असांजो चवणु इहो आहे त असीं सभु दुकानदार बीठा आहियूं, कंहिं बि हिकिड़े दुकानदार खे को बि नोटिस कोन मिलियो आहे। ऐं अॼु ही ओचितो असीं पंहिंजा दुकान बंदि करे जेॾी महिल पंहिंजे घरनि ॾांहुं मोटिया आहियूं त ओचितो हिते किरनूं पहुतियूं आहिनि। तव्हां ॾिसो त शहरनि जो हज़ारे लखे रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे। वॾे में वॾो मसइलो इहो आहे त हीउ ॾिसो जिन जो जेके बि दुकानदार थोरा अॻिते इन पर्चियूं असां वटि म्यूनसिपालिटी जूं मौजूदु आहिनि, उहे अची था पैसा वठी वेंदा आहिनि। हर महीने ईंदा आहिनि, कंहिंखां 300 रुपया, कंहिंखां 200 रुपया, कंहिंखां 500 रुपया उहे वठी ईंदा आहिनि। असीं चऊं था त बाबा जेकॾहिं इंक्रोचमेंट ते तव्हांखे का कार्रवाई करणी आहे त तव्हां ही पर्चियुनि वारा सिलसिला तव्हांखे बंदि करणु खपनि हा, ऐं तव्हां इहे सिलसिला बंदि करियो। ॿियो ही तव्हांखे आउं ॾेखारियां थो, हीउ ॾिसो हीउ थंभो बीठो आहे, हीउ थंभनि जी सॼी लाइन आहे। हीउ थंभनि जी सॼी लाइन आहे। तव्हांखे जेकॾहिं जीअं एसी साहब चयो आहे त बाबा असांखे रोड जो मसइलो आहे, रोड जो मसइलो आहे त तव्हां पहिरीं कानूनी कार्रवाई करे थंभा ते तव्हां ठाहियो न। ही घणा थंभा आहिनि, सॼो ॾिसो लाइन में लॻा पिया आहिनि। हिननि थंभनि जी आड़ में ग़रीब मिसकिन माण्हू, को मोची वेठो आहे, को जुती वारो वेठो आहे, को गाॾे वारो हिते बीठो आहे, को पंहिंजो छां करियो छपरो हणियो बीठो आहे। उन्हनि जा ई जेको छपरा ठाहिनि पिया। असीं सम्झूं था त ही इतला जेकॾहिं हिननि खे अॼु इहो सॼी कार्रवाई करणी हुई त शाम जो अचनि हा, नोटिस अची ॾींदा, दुकानदारनि खे ॿुधाईंदा, इन अंदाज़ में किरेन खणी न अचनि हा। हिन ही लखे रुपयनि जी जेको दुकानदारनि जो नुक़सानु पियो हिते थिए, जेको नाक़ाबिले बर्दाश्त आहे। असीं चऊं था त हुक्मरान मुल्क जी आवाम सां, सिंध जी आवाम सां, पाकिस्तान जी आवाम सां सरासर नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। इहा नाइंसाफ़ी न हुजणु खपे। असीं चऊं था त बाबा पहिरीं थंभा तव्हीं हटायो न, हीउ छो नथा तव्हीं हटायो? थंभो बीठो आहे, बाक़ी तव्हां माण्हुनि जो धिकियूं ठाहींदा, तव्हां माण्हुनि जा शटर ठाहींदा, तव्हां माण्हुनि जा छपरा ठाहींदा। असीं सम्झूं था इहा मुकमल तौर ते नाइंसाफ़ी आहे। असीं सभु हिते दुकानदार बीठा आहियूं, कंहिंखे बि को लीगल नोटिस कोन मिलियो आहे। हीअ चवनि था त असां चिंचिन ते ऐलान कया। बाबा चिंची जो ऐलान कंहिं ॿुधो, कंहिं कोन ॿुधो। सो तंहिं करे ही इंतिहाई बेवाजिबी हिते थी रही आहे, ऐं असीं इन बेवाजिबी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था करियूं, ऐं असीं आला इख़्तियारनि खां घुर था करियूं त जेको बि हिते ग़रीब आवाम जो नुक़सानु थिए पियो, उन नुक़सान जो अज़ालो आख़िर केरु कंदो?